अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडीज में टूर बाबा आला 12 इमाम 14 मैसूमन पान नंबर 25। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम हिन खां सुवाल कयो त ख़ुदा जा बंदो तो पंहिंजो नज़रियो अचानक कीअं बदिलाए छॾियो। हिन जवाबु ॾिनो त मौत जो ज़ाइक़ो चखी चुको आहियां। मुंहिंजो रूह मुंहिंजे जिस्म मां परवाज़ करे चुको हो त हिकु मनादीअ निदा ॾिनी त हिन जे रूह खे हिन जे जिस्म में वापसि दाख़िल करे छॾियो। हिन जे ज़िंदगीअ जे लाइ मोहम्मद अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम दरख़्वास्त कई आहे। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमायो त छा तूं इहो नथो ॼाणी त अल्लाह बंदे सां मोहबत ऐं उन जे अमल खां नफ़रत कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी अलाह ताला बंदे खां नफ़रत ऐं उन जे अमल सां मोहबत कंदो आहे। हिन वाक़े खां पोइ इहो शामी मोहबे अहल बैत अलैहिस्सलाम बणिजी वियो। अब्दुर्रहमान जे ग़ुलाम अबू हाज़िम जो बयानु आहे त शाम बिन अब्दुल मालिक मदीने मुनव्वरा में हिजारुल ज़ैत वारे मक़ाम ते हिकु आलीशान महल तमीर करायो। हिकु ॾींहुं आऊं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम सां गॾु उतां गुज़री रहियो हुउसि त इमाम अलैहिस्सलाम फरमायो ख़ुदा जो कसम हिन महल खे जल्द ॾाठो वेंदो ऐं हिन जी बुनियाद वारा पथर नज़र ईंदा ऐं इहो ई नफ़्स ज़किया जो मक़ाम आहे। इमाम अलैहिस्सलाम जी ज़बानी ए लफ़्ज़ ॿुधी मूंखे तइजुब थियो ऐं मूं दिलि में सोचियो त हीउ महल शाम तमीर करायो आहे जेको ख़लीफ़े वक़्तु आहे। भला हुन जे महल खे ढाहण जी ज़रूरत केरु कंदो। चंद ॾींहं बैदि शाम जे मौत वाक़िए थियो ऐं वलीद बरसरे इक़्तिदार आयो त हिन हिकु शख़्स खे रवानो करे चयो त वञी शाम जो हिन महल खे ॾहिराए छॾ ऐं उन जूं सिरूं बि परे उछलाए छॾ। उन शख़्स अची महल खे ॾहिरायो ऐं उन जूं सिरूं बि परे उछलाए छॾियईं। जंहिंखां पोइ उन जा बुनियाद वारा पथर बि नज़र अचणु लॻा। बहवाला दलाइल इमामता मौजूदात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द नंबर 2। अबू हमज़ा समालीअ जो बयानु आहे त हिकु साल हज दौरान इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन पाण जे तवजह जो मर्कज़ माण्हुनि जे तवजह जो मर्कज़ बणियल हुआ। माण्हू खाइनि मदीने हिकु साल हज अबू हमज़ा समालीअ जो बयानु आहे त हिकु साल हज दौरान इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन माण्हुनि जे तवजह जो मर्कज़ बणियल हुआ। माण्हू खाइनि दीनी मसइला महलूम करे रहिया हुआ। उन साल शाम बिन अब्दुल मलिक बि हज ते आयल हो। उन जे हिकु हवारी अकरमा इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जो इम्तिहान वठणु चाहियो ऐं जॾहिं संदन वेझो पहुतो त ॾकिणी तारी थी वियसि ऐं बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त अर्ज़ु कयाईं त आऊं हज़रत इब्न अब्बास समेत मुख़्तलिफ़ आलिमनि जे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां पर कंहिंखां बि एतिरो मरूब न थियो आहियां। अॼु तव्हांजे साम्हूं अचण सां मूंखे ॾकिणी तारी थी वई आहे। उनजो कहिड़ो सबबु आहे। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमायो ऐं अहले शाम जा ग़ुलाम तूं उन जे साम्हूं बीठल आहीं जिन जे घरनि जे बुलंदीअ जो ऐलान रब्बुल इज़्ज़त क़ुरान हकीम जे सूरह नूर जे आयत नंबर 36 में हिन तरह कयो आहे। ही अहिड़ा घर आहिनि जिन जे बुलंदीअ जो अलाह ताला हुकुम ॾिनो आहे ऐं उन्हनि घरनि में सुबुह शाम अलाह जो ज़िक्र कयो वञे थो। बहवाला मनाक़िबे बिन शेर याशुबा जुल्द नंबर 4 मौजूदात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द नंबर 2। बादशाह वक़्तु शाम बिन अब्दुल मलिक हिकु भेरे हज अदा करण लाइ मके पहुतो। उते इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम ऐं इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम बि मौजूदु हुआ। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम उन मौक़े ते माण्हुनि जे मुजमे में तक़रीर कई ऐं उहो चयो त असीं हिन ज़मीन ते अलाह जा ख़लीफ़ा आहियूं।
शाम बिन अब्दुल मलक उन तक़रीर जे जवाब में इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम ऐं इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम खे बैद में दमश्क जो तलब करे वरितो ऐं उते ॿिन्ही खे क़ैद करे छॾियो, जितां बैद में रिहाई मिली। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन पंहिंजे इल्मी फैज़ ऐं बरकत सां दीन इस्लाम जी तबलीग में मसरूफ़ हुआ, पर हाकिमी वक़्त खां संदन जो रूहानी किरदारु बर्दाश्त न थियो ऐं मदीने जे वाली इब्राहिम बिन वलीद जे ज़रिए खेनि ज़हर ॾियारे छॾियो, जंहिंजे नतीजे में 7 ज़ुल्हज सन 114 हिजरीअ ते खेनि शहादत नसीब थी। अल्लामा मजलिसी अलैहि रहमत लिखे थो त शहादत खां अॻु इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन पंहिंजे फर्ज़ंद इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम खे केतिरियूं ई वसियतूं फरमायूं, जिन में इहो बि फरमायाई त मुंहिंजे मीरास मां 800 दरहम मुंहिंजे आज़ादारी ऐं मुंहिंजे मातम ते ख़र्चु कजो ऐं अहिड़ो इंतिज़ाम कजो जो 10 सालनि ताईं हज जे ज़माने में मिना जे मक़ाम ते मुंहिंजो मातम कयो वञे। शहादत खां पोइ संदन तजहीज़ व तकफ़ीन संदन फर्ज़ंद इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम कई ऐं खेनि मदीने मुनव्वरा जे क़ब्रिस्तान जन्नतुल बक़िया में जनाबे सैयदा सलामुल्लाह अलैहा जिन जे पेरांदीअ मुदफ़न कयो वियो। शहादत वक़्तु इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जी ॼमार मुबारक 57 साल हुई। संदन अज़वाज जो तइदादु तारीख़ बनी हाशिम ऐं 14 सितारे जे मुसफ़न 4 लिखियो आहे, जॾहिं त नक़ूश अस्मत जे मुसनिफ़ संदन अज़वाज जो तइदादु 3 लिखियो आहे। संदन औलाद जी तइदादु बाबति नक़ूश अस्मत ऐं तारीख़ बनी हाशिम जे मुसनिफ़नि लिखियो आहे त खेनि 5 फर्ज़ंद ऐं 2 न्याणियूं हुयूं, जॾहिं त 14 सितारे जे मुसनिफ़ लिखियो आहे त खेनि 5 फर्ज़ंद 1 न्याणी हुई। ज़हूर पुरनूर 17 रबिउल अव्वल सन 83 हिजरी मदीना मुनव्वरा। शहादत 15 शवाल मुकरमा सन 148 हिजरी मदीना मुनव्वरा। मकामे मुदफ़न जन्नतुल बक़ी मदीना मुनव्वरा। ज़ाहिरी हयात 65 वरिय। सादिक़ आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जी आमद बा सादत उन ई तारीख़ ते थी जंहिं तारीख़ ते संदन जिद बुज़ुर्गवार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बा सादत थी। इमाम बाक़र अलैहिस्सलाम जिन जी आमद बा सादत 17 रबिउल अव्वल सन 83 हिजरीअ ते इमाम मोहम्मद बाक़र जे घर मदीने मुनव्वरा में थी। संदन वालिदा माजिदा जो नालो जनाबे उम्मे फरवा बिन्त कासिम बिन्त महमद बिन अबी बकर हो। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन शिकमे मादर में कलाम फरमाईंदा हुआ। जॾहिं दुनिया में संदन ज़हूर थियो त संदन ज़बान मुबारक ते शहादत जो कलमो जारी थियो। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जो इस्मे गिरामी जैफर कुन्यत अबू अब्दुल्ला ऐं अबू इस्माइल आहे। सादिक़, साबिर, फाज़िल ऐं ताहिर संदन लक़ब आहिनि। अल्लामा मजलिसी अलैहि रहमत लिखे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हें पंहिंजे ज़ाहिरी हयात में ई इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम बिन मोहम्मद अलैहिस्सलाम खे सादिक़ जे लक़ब सां मौसूम फरमायो ऐं उन जे ज़ाहिरी सबबु इहो हो जो अहले आसमान जे वेझो संदन लक़ब पहिरें खां ई सादिक़ हो। जैफर बाबति उलमा इकराम जो बयानु आहे त जन्नत जे जैफर नाले हिकु मिठी नहर आहे। उन जे मुनासिबत सां संदन इहो नालो रखियो वियो। जीअं त संदन फैज़ आम तौर ते जारी नहर जीअं हो उन करे संदन इहो नालो रखियो वियो। इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन जी इमामत जे दौर में बनु उमया ऐं बनी अब्बास जो जहिड़ो हलंदड़ो
उन करे खेनि दीन जी तबलीग ऐं तरवीज जो बहितर मौक़ो मुयसरु थियो ऐं पाण मदीना मुनवरा में हिकु अहिड़ी दीनी दर्सगाह जो बुनियादु रखियाऊं जंहिंमां हज़ारें तालिब इल्मनि इस्लामी तइलीमात सां गॾु ॿिन्ही फ़िक़ही इल्मनि जो ॿियनि फ़िक़ही इल्मनि जो फैज़ हासिलु कयो। इमाम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात गिरामी अहिड़ी हुई जो वटि ख़लीफ़े वक़्त खां वठी हर अदना ऐलागे शरई मसइलनि जे दरियाफ़्त जे सिलसिले में हाज़िर थियणो पवंदो हो। अहले सुन्नत जो मशहूरु इमाम अबू हनीफ़ा बि संदनि शागिर्दु हो। उन खां सवाइ अबान बिन तग़लिब महमद बिन मुस्लिम ज़रा बिन आइन बि संदनि शागिर्द हुआ। दुनियावी इल्म व फ़नून में नालो कढंदड़ जाबिर बिन हयान सकफ़ी ऐं हशाम बिन हुकुम बि उन ई दर्सगाह मां इल्मु हासिलु कयो।